नाज़रीन, सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अॼु जो ॾींहुं असांजे लाइ क़ौमी अहमियत जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जे लाइ कुर्बानी ॾींदड़नि खे सलाम पेश करियूं था। इस्लामाबाद में योम पाकिस्तान जी तक़रीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ ज़रदारी चयो त नंढे खंड जे मुसलमाननि जानिन जो नज़रानो पंहिंजे लाइ अलॻि मुल्क ठाहियो। पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज मुल्क जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयार आहे। सदर वधीक चयो त मुल्क में चूंडनि खां पोइ हिकु जमहूरी इतिहादी हुकूमत क़ाइम थी चुकी आहे। समूरनि सियासी पार्टियुनि खे गुज़ारिश आहे त मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु कयूं। नाज़रीन, नवां खे भेरो ॿीहर अहम ख़बर पिया ॾियूं त सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अॼु जो ॾींहुं असांजे लाइ क़ौमी अहमियत जो ॾींहुं आहे। पाकिस्तान जे लाइ कुर्बानी ॾींदड़नि खे सलाम पेश कयूं था। इस्लामाबाद में योम पाकिस्तान जी तक़रीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ ज़रदारी चयो त नंढे खंड जे मुसलमाननि जानिन जो नज़रानो ॾेई पंहिंजे लाइ अलॻि मुल्क ठाहियो। पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज मुल्क जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयार आहे। सदर वधीक चयो त मुल्क में चूंडनि खां पोइ हिकु जमहूरी इतिहादी हुकूमत क़ाइम थी चुकी आहे। समूरनि सियासी पार्टियुनि खे गुज़ारिश आहे त मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु कयूं।